गिरनार जो पिटण थो पिटी सहसे सोरठ जहड़ियूं सहसे सोरठ जहड़ियूं उभियूं ओसारीन चोटा चौरण हथ में सिर सींगारियो चोटा चौरण हथ में सिर सींगारियो नारियूं नाद करीन नारियूं नाद करीन नारियूं नाद करीन नारियूं नाद करीन राजा रात रम गया सोरठ हुई सुख थियो खीम खया खगाए न को राग न रूप को न को राग न रूप को न का तंद तार त्या पोए त्या
अस्सलाम वालेकुम। मां पंहिंजे जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि जो तारुफ़ कराईंदुमि। बादशाह जा जेके महिमान हुआ उन्हनि में पीरल करमाणी, सज्जाद हुसैन सुमरो ऐं हा ऐं साज़ंदो जेको हुयो गवईअ सां गॾु लियाकत हुसैन समो ऐं गवैयो अहमद पठान, दासी शमा मंगी, सोरठ जो जंहिं किरदारु कयो काजल सिंधू ऐं बीजल जो जंहिं किरदारु कयो आशिक़ अली दायो ऐं बादशाह जो जंहिं किरदारु कयो रियाज़ हुसैन सुमरी। ऐं हिन जे पोयां जेको नेरेशन हुई ऐं उहो उनजो स्क्रिप्ट ऐं नेरेशन जेको आवाज़ हो उहो हो साईं अकबर लगारी साहब जो। डायरेक्शन त अली रोशन शेख, डायरेक्शन त मुंहिंजी हुई, पर हा ॻाइणो मज़हर हुसैन। पर हक़ीक़त इहा आहे त इंतिहाई ॾुखियो प्ले आहे, म्यूज़िकल प्ले आहे, सॼो तारीख़ी प्ले आहे। इनखे मां सम्झां थो त मुंहिंजे बस जी ॻाल्हि न हुई जे अकबर साहब जो ज़ाती इंट्रस्ट न हुजे हा। ही असां गुज़िरियल साल प्ले जेको आहे सो हिन जो सुरद जो आवाज़, फ़नकार खे घुराइणु, रिकॉर्ड करणु, म्यूज़िक मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी स्क्रिप्ट, बादशाह खे कीअं उथणु खपे, कीअं विहणु खपे, सभु हक़ीक़तनि डायरेक्शन्स जेके आहिनि अकबर साहब जी। अवांजी तमामु वॾी महिरबानी कावल हिन रोशन शेख जंहिं डायरेक्शन ॾिनी उनखे उनजे लाइ तारीफ़। सुभाणे छंछरु ॾींहुं हिकिड़ो मैटनी शो हलंदो जंहिंमें आर्ट्स काउंसिल जो प्ले आहे सिंध मुंहिंजी अमा ऐं शाम जो 7:30 बजे हिन थिएटर फेस्टिवल जे हवाले सां भगत सिंह खे फांसी। असीं अवांजा थोराइता हूंदासीं। अवांजे अचण सां असांजो एतिराम वधे थो, आर्ट्स काउंसिल जो एतिराम वधे थो। सिंध जी कल्चर डिपार्टमेंट जे 15 रोज़ा फेस्टिवल में अवांजे सहकार जो, अवांजे अचण जो आहे। असीं बेहद थोराइता आहियूं। घणे खां घणो फैमिलियुनि खे, पंहिंजे दोस्तनि खे वठी अचो,